नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल काज़ी सेवण शरीफ मां निज़ामुद्दीन जी रिपोर्ट मुजिब त करंदलाल शाहबाज़ जे सालाने उर्स खां अॻु सेवण पुलिस मंशात फिरोज़न ख़िलाफ़ वॾी कामयाब कार्रवाई कई वई आहे। एसएसपी जामशोरो मोहम्मद ज़फर सदीकी ऐं डीएसपी सेवण फराज़ अली मीतलो जी अॻुवाणी में सेवण शरीफ पुलिस ड्रोन कैमरा मदद सां मंशात फिरोज़न ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। पुलिस मूजिब उर्स दौरान वकिरे लाइ आंदल किरोड़ रुपयनि जी लागत सां मालियत जी मंशात हथ कई वई आहे। पुलिस बंदर मोहल्ले में लगातार 5 कलाक डिघी कार्रवाई दौरान एक औरत समेत 10 मंशात फरोश गिरफ्तार कर पता आहिनि। गिरफ्तार जादर वटां किरोड़ रुपयनि जी मालियती जे चरस आफीम आइस ऐं ॿी मंशात बरामद कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त हथायल मंशात मालियत किरोड़ रुपया ॿुधाई पई वञे, जेका करंदलाल शाहबाज़ जे उर्स दौरान सेवण शरीफ में विकिरो थियण लाइ आंदी वई हुई। जांच दौरान मालूम थियो आहे त जवाबदार बलूचिस्तान मां मंशात ख़रीद करे सेवण में स्टॉक करे रहिया हुआ। गिरफ्तार मंशात फरोशन में औरत रुबीना माछी, मौला बख्श माछी, नबी बख्श माछी, आसिफ सोलंकी, जुमो सोलंकी, इलाही बख्श सोलंकी, अनवर सोलंकी, अलीसन सोलंकी, साईं बख्श सोलंकी ऐं मज़हर माछी शामिल आहिनि। पुलिस ॾहनि जवाबदारनि ख़िलाफ़ सेवण थाणे ते मंशात जा अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। पुलिस मूजिब जवाबदारनि खे ड्रोन कैमरा जी मदद सां ट्रैक करे गिरफ्तार कयो वियो आहे, जेका मंशात जा वॾा डीलर हुआ। एसएसपी जामशोरो मोहम्मद ज़फर सदीकी जो चवणु आहे त मंशात ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जारी आहे। मंशात फरोशन खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो।